ख़बर शामिल कंदासीं घोटकी मां ब्यूरो चीफ नदीम भट्टी जी रिपोर्ट। सनतन वारे सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह धारेजे ऐं सेनेटर जाम सैफुल्लाह धारेजे चयो आहे त घोटकी में तारीख़ी तरक़ियाती कम कराया वेंदा। आवाम जा मसइला हल करणु संदसि पहिरीं तरजीह आहे। आवाम जी ताक़त खां सवाइ का बि सियासत नाहे। घोटकी में चौधरी आसिफ़ वाराई पारां ॾिनल ईद मिलन पार्टी दौरान जाम इकरामुल्लाह धारेजे ऐं जाम सैफुल्लाह धारेजे ॻाल्हाईंदे चयो त घोटकी जी आवाम हमेशह गॾु रहियो आहे ऐं हू बि खेनि कंहिं तरह मायूस न कंदा। उन्हनि चयो त घोटकी म्यूनिसिपल चेयरमैन जाम आसिफ़ रज़ाक धारेजो जी क़यादत में 400 खां वधीक तरक़ियाती स्कीमूं ॾिनियूं वयूं आहिनि, जेके शहर वासियुनि जी वॾी ख़िदमत आहे। जाम भाइरनि जो चवणु हो त माज़ी में कमु न थियण सबबि शहर जा रस्ता खंडरात थी चुका आहिनि, जंहिंखे नएं सिर बहाल कयो पियो वञे। घोटकी जी तरक़ी लाइ सूबाई हुकूमत खां स्पेशल पैकेज वठी शहर तोड़े ॿारियाड़ी में रोड रस्ता तामीर कराया विया आहिनि। हिननि चयो त घोटकी जे माण्हुनि सां हुननि कॾहिं बि वोट वारो तालुक़ु नाहे रखियो। हर ॾुख ऐं सुख में संदसि ख़ानदान ॿांह ॿेली रहियो आहे।